ॿुधाए त तोखे तुंहिंजी ग़लतियुनि जी कहिड़ी सज़ा ॾियूं। मौला दादा अञा पुछेसि थो अरे तो सीने वारो कारतूस हद कोटे कयूंसि था घर में दफ़न। मुंहिंजी दिलि बि इहा ई गवाही ॾिए थी। जंहिं असांजी इज़त खे सरेआम बदनाम कयो ऐं असांखे कंहिं अॻियां कंधु खणी हलण जहिड़ो कोन छॾियईं, उनखे जीअण जो को बि हक़ नाहे। खुदा जे वास्ते मूंखे माफ़ कयो। मूंखे ग़लती थी वई आहे। आईंदा अहिड़ी ग़लती न थींदी। इहो कदम खणण खां पहिरियां सोची हा त तुंहिंजो अंजाम छा थींदो। तूं असांजे विच में रही असांजी ताक़त खे न सम्झो